जनाबाग लाड़काने जे साम्हूं बीठा आहियूं। हिते पीर तकी शाह मोहल्ले जा रहवासी बाडरे जा कुछ माण्हू जेके एहतजाज करे रहिया आहिनि। कुछ ॾींहं पहिरियां हिननि जी भाॼाई ॾेरनि जे ख़िलाफ़ SP साहब वटि दाई थी, जिन में कुछ गिरफ़्तारी आई। इन जे हवाले सां अॼु ही प्रेस क्लब लाड़काने ते एहतजाज करे रहिया आहिनि। अचो या माई वॾी राडना मुड़ुस जे चवण ते असांखे रोज़ रोज़ इंतज़ाम हणंदी आहे। कल्ह असांखे ऑफिस घुरायो वियो, उते जेका एसोसिएशन मां चयो मैडम तव्हां हुनजी बि ॻाल्हि ॿुधो था त असांजी बि ॿुधो। त हुन मूंखे इल्ज़ाम इहो हयो त हीअ जेका मुंहिंजी निणान आहे खंजर मूंखे मारण मुंहिंजे पुटनि ते इल्ज़ाम हई त इहे मूं में हथ विझंदा, मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मां चयोमांसि मैडम ॻाल्हि ॿुधो, तव्हां ॿिन्ही तरफ़ इहो पूरी आहे। अॻ में पूरो इल्ज़ाम हई त मूंखे ॾेर था मारनि, हिसो नथा ॾियनि। हाणे मूंखे ऐं मुंहिंजे पुटनि ते थी रोज़ रोज़ इहे कूड़ा ड्रामा कंदी। असां हिनखे घर में वेहण न ॾींदासीं, छो त हिसो वठी विया आहिनि। पर हुन असांजी हिकु बि ॻाल्हि न ॿुधी, चई न हीअ माई वेहंदी तव्हां वटि। हाणे महिरबानी करे मां सभिनी खे बाहूं ॿधी अपील थी कयां त असांखे हिन फिराडी माण्हुनि मां इन पुलिस मां असांजी जान छॾाई वञे। मुंहिंजे पुटनि खे ख़तरो आहे, मूंखे ख़तरो आहे। मुंहिंजे भाउ मूंखे धमकियूं ॾिनी तुंहिंजी धीउ खे अगवा कराईंदुसि। अहिड़े भाउ खां पोइ असां ईअं भला आहियूं न त इहा ज़ाल बि उन सां ॿधल आहे। महिरबानी करे बसि असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, अहिड़नि माण्हुनि खां असांखे बचायो वञे। रहंदो पुलिस बि असांखे थी दावा करे, जेके बेगुनाह शरीफ़ माण्हू हुजनि उन्हनि खे दावा मिलनि, जेके गुंडा हुजनि उन्हनि जो हर को पैसो वठे। त माना हीअ माई प्रेस कई आहे त हाणे हिननि जी फैमिली खे असां तंग कयूं। असांखे बेगुनाह घुरायो वियो त असांजूं ॻाल्हियूं ॿुधनि हा, पोइ चवनि हा न हलनि भली केर बि हलनि, ॾिसनि त केतिरी मिल्कियत वाजनि में हिननि खे हिसो मिली चुको आहे। हाणे वरी विराट था कनि, उते सिर्फ़ु मां वेठी आहियां, मुंहिंजा ॿार हेॾे लॾे आया आहिनि। पोइ इहे सुभाणे माई ॿियो को ड्रामो करे, हिनखे हुन पुलिस वारी चयो हिननि खे लत ॾेई तूं मार, हिननि खे ॿधरा रहंदो, हुनखे माना ॾस ॾिनई त तूं हीअं ई हिननि सां कर। महिरबानी करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। पोइ केर बि विच में अचे, वॾो ऑफिसर बिलावल अचे, DIG अचे, जेको बि अचे, जॻह जो मुआइनो कनि। मां बार बार उते चवंदी रहियमि त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधो, पर तव्हां हलो जॻह ते, उते हली ॾिसो, पोइ तव्हां जांच कयो, पोइ तव्हां। पर हुन मुंहिंजे भाइरनि खां बि कापियो न त मां पाण खे सिर तां ततल आहियां, बेवा आहियां, पाण खे हिते भाउ ॾेई साड़े छॾींदमि। इन्हनि जा ज़ुल्म न सहंदमि। हिननि ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि असां भाउ भेणनि सां घणा ज़ुल्म कया आहिनि। असां हाणे ज़ुल्म हिननि जा बर्दाश्त नथा करे सघूं, ठगियूं बर्दाश्त नथा करे सघूं। घणो घणो न कंदा जांच, असां पाण खे हिते भाउ ॾेई साड़ींदासीं, पोइ जिते बि साड़ियोसीं पाण खे। असां माला पीर तकी जा उबदार अली ॾोट मां ॻाल्हायां त माला पीर तकी हलायूं। जीअं त कुझु ॾींहं पहिरियां असांजी भाॼी असांजे ख़िलाफ़ आई त ॾेर मूंसां ज़ुल्म था कनि, मूंखे घणो कढिया था वञनि। असांखां जीअं त पंहिंजो भाउ असांखे हिसो वठी वियो आहे, असांखे लिखत पई आहे, दस्तावेज़ अचे। ऐं असांजो भाउ ॿिए नंबर फिराडी माण्हू आहे, हुनजी माई बि हुन सां गॾु ॿधियलु आहे। हाणे चई मूंखे मुड़ुसु बेरोज़गार आहे, पर न, उहो हुन सां गॾु ॿधियलु आहे। हुननि प्रेस कॉन्फ्रेंस कयो त असांखे कल्ह SP ऑफिस घुरायो वियो। असां सभई भाइर जेके घुराया वियासीं त उते असांजे SHO गुलाम फातिमा आबड़ो जीअं असांखे हेरासमेंट करे चई गवर्नमेंट चई त तव्हां हिनखे रहण ॾियो। असांजो बाबा असां हिसो वठी वियो आहे, तव्हांजी लिखत बि ॾेखारींदे। असांखे चई न तव्हांखे भाॼाई आहे, तव्हांजो भाउ कीअं बि आहे, हुनखे रहण ॾियो। हे ॿ न पहिरियां ॿ माण्हू अलाए केतिरनि माण्हुनि सां फिराड करे चुका आहिनि। इहे ज़ाल बि हुन सां गॾु आहे, ॿई ज़ाल मुड़ुस गॾु थी हाणे फिराड था कनि। चई त मुंहिंजो मुड़ुसु बेरोज़गार आहे। ऐं हुन खां अलावा बाद में मुंहिंजे भाणेजनि खे मुंहिंजी भेण आहे, हुनखे बि धमकाए थो, चए त मां तव्हांखे मारी थो ईअं कंदुमि, उपट मार, फेसबुक जॻह ते कब्ज़ो कंदोमांव। घणो कुझु ॻाल्हाए। कल्ह असांखां इहा SHO गुलाम फातिमा आबड़ो अछनि पननि ते वाइट पननि ते असांखे कार्ड कापी वठी असांखे सही कराए ईअं करे थी। हाणे असांखे हुन पुलिस खां बि तहफ़ुज़ ॾिनो वञे। इमरान ख़ान खे अपील आहे, बिलाल साहब खे जा SAP को बि एक्शन खे खुदारा असांजी मदद कई वञे। असां माना ग़रीब आहियूं, बेगुनाह असांखे लिखत विखत बि पई। असांखे चऊं पिया हिसो न वठो, असां लाड़काने लॾे आया आहियूं। चए पोइ हिसो ॾियो, मां मारींदोमांव, गोलियूं हणंदोमांव, हीअं कंदोमांव। असांखे धमकियूं ॾेई ज़ोरी मथे चई मूंखे हिसो ॾियो। असां हुनखे हिसो ॾिनोसीं, बाडा थाणे तां हुन जांच कराए वञे। भले SP कुझु बि इंक्वायरी करे, महिरबानी करे जॻह जो मुआइनो करे वञनि, हुनखे ॾिसनि। जॻह पाण कुझु आहे बि नंढड़ी, हुनखे ॾिसी भले ख़ुदा जे वास्ते इमरान ख़ान खे अपील आहे, बिलाल भुट्टो खे अपील आहे त महिरबानी करे भले अची इंक्वायरी करे जेको बि आहे हक़ु असांखे हक़ु ॾिनो वञे। पीर तकी शाह मोहल्ले बाडरे जा रहवासी आहिनि, जेके पंहिंजे भाॼाई ऐं ॾेरनि जे ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। हिननि जो इहो ई मुतालबो आहे ताला अख़्तियारनि खां त इंक्वायरी कई वञे। जेकॾहिं असांजे हुननि जो पाउ पाणी रहियल आहे त असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं, न त ॿी सूरत में पंहिंजो पाण खे बाहि ॾेई ऐं ख़ुदिकुशी कंदा। आहियां मोहम्मद इक़बाल शेख, असिस्टेंट चीफ रिपोर्टर, मुंहिंजी ज़िंदगी।